अस्सलाम वालेकुम दोस्तों। दौलाब ड्रामे जा टे टीज़र अची चुका आहिनि ऐं उन जी अञा ताईं एपिसोड छो ऐं छाजे करे न आई ऐं उन जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो। तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। दोस्तों तव्हांजूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। हीउ जेको महीनो अची चुको आहे इन जी 10 तारीख़ ते दौलाब ड्रामे खे अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। इन जी इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। दौलाब ड्रामे खे 10 तारीख़ ते अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते। तो दौलाब ड्रामे जी पहिरीं स्पेल मुकमिल थी चुकी आहे ऐं ॿिए स्पेल जी तमामु तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु ज़बरदस्त शूटिंगूं हली रहियूं आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त लोकेशनूं आहिनि। तो हीअ तव्हां लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे ऐं हीअ तव्हां लाइ वॾी कम जी वीडियो आहे। तो हिन वीडियो खे शेयर कयो जीअं काफ़ी दोस्तनि ताईं हीअ वीडियो पुॼी सघे त दौलाब ड्रामे खे 10 तारीख़ ते हलायो वेंदो सिंध टीवी ते। तो दौलाब ड्रामे जी ॿियो स्पेल बि मुकमिल थियण वारो आहे, यानी अधु खां मथे शूटिंग थी चुकी आहे कि ॿियो स्पेल जो थोरो शूटिंग रहियो आहे। इंशाल्लाह इहो बि हाणे जल्द खां जल्द पूरो थियण वारो आहे। तमामु तेज़ी सां शूटिंग हली रहिया आहिनि दौलाब ड्रामे जा। तो हू इन जे करे दौलाब ड्रामे खे रखी वेठा हुआ जो यानी सिंध टीवी ते काफ़ी ड्रामा बि ख़तम थी चुका आहिनि ऐं असां इन खे न ॾिसंदासीं त यानी पोइ दौलाब ड्रामे खे शोहरत मिली वेंदो वॾी। पोइ सिंध टीवी जा ड्रामा ख़तम थी वेंदा, पोइ सभई व्यूवर दौलाब ड्रामे खे ॾिसंदा। दोस्तों अहिड़े हिसाब सां उन्हनि अहिड़ो तरीक़ो सोचियो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ते पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।